पिंडाल में वेठल सभु दोस्त आहियो, मौजूदियूं, प्रिंसिपल साहब, टीचर्स, अस्सलाम वालेकुम। तमामु घणी ख़ुशी थी रही आहे। हीअं सभी दोस्तनि चयो त हीउ पुठिते पिणु इलाइक़ो आहे, उन में अहिड़ो स्कूल ऐं उन स्कूल जे ॿारनि जी अहिड़ी बहितरीनु परफॉर्मेंस हुजे त वाक़ई आउं सलाम थो पेश कयां हिन स्कूल जे स्टाफ खे, इंतिज़ाम खे, ख़ुशूसन साईं काज़ी बदर साहब खे, जंहिंजी अणथक कोशिशूं महिनतूं हिन इलाइक़े खे हिकिड़े ॿारहं माहौल मां कढी आयो आहे। साईं खैरमोहन शेख साहब पाण उस्तादनि ऐं संदन थोराइतो आहियां जो पाण हिन महांगे दौर में नंढड़े मुआवज़े ते एॾी ख़िदमत कनि था। साईं हक़ीक़त इहा आहे त गवर्नमेंट जे टीचर्स जूं पघारूं माना असांजी पघारूं लखनि खां मथे आहिनि। मां तस्लीम कयां थो हिन शइ खे त जेको टैलेंट ॿार खे तरबियत प्राइवेट स्कूल में मिले थी उहा सरकारी स्कूल में कोन थी मिले। हालांकि मां पाण सरकारी स्कूल जो हिसो आहियां, छाकाणि असां वटि गवर्नमेंट साइड ते को बि पुरसान हाल तालीम खाते जो कोन्हे को। अजीब क़िस्म जूं थींदियूं असां वटि इहे तजुर्बा डिपार्टमेंट ते। हींअर ताज़ो जेको इम्तिहान थियो आहे 9 जो, अलहमदुलिल्लाह असां ईअं त कोन चवंदासीं 100 सैकड़ो कापी खे असां रोके सघिया आहियूं, पर 30 खां 45 सैकड़ो ते असीं पहुता आहियूं जो असां कापी रोकी आहे। ऐं उन खां पोइ बि असां उस्तादनि सां इहा वैसा घाती कई पई वञे जो उन्हनि खे सस्पेंड, उन्हनि खे ट्रांसफर। ऐं मां हिन स्टेज ते बि वज़ीर तालीम जे उन बयान जी मज़मत कंदुसि जंहिंमें उन उस्ताद जे ख़िलाफ़ ॻाल्हायो। असीं उस्ताद हिन मुआशिरे जा अहम रुकन आहियूं। असीं उस्ताद हिन ॿारनि खे मासूम ॿार जेको असांखे वालदेन ॾेई थो वञे उनखे घाड़े हिकु मुकमल इंसान कयूं था ऐं बदिले में असांखे गारियूं ॾिनियूं थी वञनि त तव्हांजी रन रोल ॾिसंदासीं। ऐं वरी बि थोरा थोरा साईं जो साईं ही चयो त असां आख़िर में महिमान ख़ासि ॾींदो आहे ऐं रस्म टोड़ियूं था, रस्म सां तव्हां कोन टोड़ी सर। मूं रिक्वेस्ट कई साईं सोलंगी साहब खे त मूंखे शादी ते वञिणो आहे छो जो ही समाज जो हिसो आहियूं, तव्हां सां साथ ॾिनोसीं, वरी ॿी संगत खे मूं ॾिबो, तव्हां सभिनी जी महिरबानी साईं। लख लाइ